कंवर पुलिस कोट साहब खान कल्होड़ो में ज़मीन में पोखियल भंग जो फसुल फैलाए छॾियो केस बि दाख़िल कयो वियो आहे। सरकार पारां ASI सोहनल टोटाणी जी फरियाद ते रुस्तम कल्होड़ो ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। कंवर पुलिस ॻोठ साहब खान कल्होड़ो में ज़मीन में पोखियल भंग जो फसुल फैलाए छॾियो केस बि दाख़िल कयो आहे। सरकार पारां ASI सोहनल टोटाणी जी फरियाद ते रुस्तम कल्होड़ो ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ कंवर जे रिपोर्टर अब्दुर्रहीम मंगी खां। अब्दुर्रहीम, छा तफ़सील आहे हिन बाबति? जी बिल्कुल, कंवर जे सिटी थाने की पुलिस खुफिया इतला ते ॻोठ साहब खान कल्होड़ो में ज़रई ज़मीन ते छापो हणी टमाटन के फसुल से गॾु पोखियल भंग के फसुल के बेलाए छॾियो आहे। पुलिस तरफा भंग जो फसुल बेलाइण बाद उनके खणी थाने ते पहुती। इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त जवाबदार रुस्तम कल्होड़ो जो परे खां पुलिस के ॾिसी फरार थी वियो आहे, जेको पंहिंजे ज़रई ज़मीन में गैर कानूनी नमूने से भंग के फसुल की पोखाई कई हुई ऐं जेको फरार थी वियो आहे। जॾहिं त कंवर जे सिटी थाने से ASI सोनल टोटाणी जे फरियाद ते जवाबदार रुस्तम कल्होड़ो खिलाफ़ अहिड़ो केस भी दाख़िल किया वियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त जवाबदार फरार थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार टमाटन के फसुल से गॾु भंग के फसुल की भी पोखाई कई हुई, जेका गैर मामूली आहे। इन सिलसिले में पुलिस तरफा सोनल टोटाणी ASI आहे, उनकी फरियाद से जवाबदार खिलाफ़ मुंशियात एक्ट तहत केस पिणु दाख़िल कियो वियो आहे। जी अब्दुर्रहीम मंगी, महिरबानी अपडेट्स लाइ।